कहानी आहे ख़राब छोकरी। लेखक परवेज़। जॾहिं हू अञा नंढी हुई तॾहिं संदसि घर ऐं पाड़े में अजीब क़िस्म जी सुरबुर ॿुधण में ईंदी हुयसि, पर हुनखे सम्झ में कोन ईंदो त हीअ जेका सुरबुर पई थिए तंहिंजो मक़सदु या मतिलबु छा आहे। ओॾी महिल हिन जी उमिरि अञा 11-12 साल मस हुई। संदन घर ॿाराड़ी जे हिकिड़े वॾे ॻोठ में हो। तोड़े जो ॻोठ में छोकिरनि जो स्कूल बि हो ऐं ॻोठ में ॿार सभ खां बि घणा हुआ, पर स्कूल में मुश्किल सां के 10-12 ॿार पढ़णु वेंदा हुआ ऐं छोकिरनि मां का बि स्कूल कान वेंदी हुई। हिकिड़ी छोकिरी स्कूल में वेठी हुई जेका 5 क्लास पास करे हली वई हुई, जंहिंजे बारे में ई सुरबुर ॿुधण में ईंदी हुई। बाक़ी छोकिरियुनि जा माइट छोकिरियुनि खे पढ़ाइणु ऐं बि सम्झंदा हुआ। सो ॻाल्हि पई हली त हू जॾहिं 11-12 सालनि जी हुई ऐं हुन ते घर जी ॿुहारी कढणु ऐं थांव साफ़ु करण सां गॾु ॿिनि नंढनि भाउ ऐं भेण खे संभालण जो कमु रखियलु हो। मानस ऐं संस 2 वॾियूं भेनरूं पिण सही भाइरनि सां गॾिजी ॿनीअ में कमु करणु वेंदियूं हुयूं। कमंद मां किचिरो कढणु, सारनि जी वहेर ऐं लाबारो करणु, कणिक जो लाबारो करणु ऐं कमंद जी कटाई करण सां गॾोगॾु खेनि घर में मौजूदु माल ढोरनि जो गाह पठो बि करणो पवंदो हो। तंहिंखां पोइ घर जे सांजण करणु, कपिड़ो लटो धोअणु, घर जो राङो रोपो करणु, माल खे ॿधणु छोड़णु, ॾुहणु ऐं विलोणनि ऐं ॿिया समूरा कम बि संदन ज़िमे हुआ। ॿनीअ जे कमकार खां हू अञा नंढी हुई, तंहिं करे वरी हुनखे हल्की सल्के कमु करण लाइ छॾियो वियो हो। ईअं उथंदे वेहंदे घर ऐं पाड़े में हलंदे चलंदे हुनखे उहा सुरबुर पई ॿुधण में ईंदी हुई त सूमार कामरे लफ़्ज़ जे बिगाड़ियल सूरत जी धीउ फ़ातिमा सुठी छोकिरी कान्हे। मानस ऐं पिणस जिन खेसि ऐं संस 2 वॾियुनि भेनरुनि खे घसां पंधा फ़ातिमा सां मिलण ऐं ॻाल्हाइण खां रोकींदा हुआ। संदन चवणु हो त हूअ अव्हां खे बि ख़राबु करे छॾींदी, तंहिं करे हुन जे वेझो ई न वञिजो। ओॾी महिल हूअ सोचींदी हुई त बाबा ऐं अम्मा जन फ़ातिमा खे ख़राबु छोकिरी छो था चवनि। हू त सुठा धोतल कपिड़ा पाए, वारनि खे फणी ॾेई, किताब खणी पाण खे वॾी साफ़ पोतीअ में वेढ़े सेड़े फज़ीलत सां पढ़णु वेंदी आहे। चवनि था त कॉलेज पढ़ी उन जे भेट में ॻोठ जूं ॿियूं छोकिरियूं मेरनि अॿालनि ऐं फाटल कपिड़नि में, न वारनि खे तेल न फणी, न मुंहुं धोतल, न ई अखियुनि मां पिचूं साफ़ु थियल, हथ ऐं पेर माल जे भूसनि सां थफियल। जेॾी महिल ॾिस त उहो ॾांटो ऐं गंदी हथ में इहे पियूं वञनि ॿनीअ ते, पासे में बीहे त पघर ऐं बोसनि जी धप पई अचे ऐं वरी जे फ़ातिमा पासे मां लंघी वञे त ख़ुशबूअ सां वासींदी वञे, त पोइ फ़ातिमा ख़राबु छोकिरी कीअं थी ऐं ॿियूं ॻोठ जूं छोकिरियूं सुठियूं कीअं थियूं। तंहिंखां पोइ रोज़ु 2 या 3 ॾींहं का न का छोकिरी संदन भाइरनि ऐं पेरनि जे हथां पियूं सटबियूं आहिनि, पर फ़ातिमा जे घर में कॾहिं बि मार मोचड़ो त परे रहियो, पर रुॻो दड़ दफ़ या वॾो ॻाल्हाइण बि ॿुधण में कोन ईंदो हो। पोइ फ़ातिमा ख़राबु ऐं ॿियूं सुठियूं छोकिरियूं कीअं थियूं। मार त ख़राबु ॿारनि खे मिलंदी आहे ऐं जॾहिं फ़ातिमा खे मार नथी पए त पोइ ख़राबु कीअं थी। वरी ॿुधण में आयो त फ़ातिमा धारियनि मर्दनि सां गॾु हले थी, शहरनि में जलसा जुलूस था थियनि त हीअ बि कॉलेज जे ॿियनि छोकिरनि ऐं छोकिरनि सां गॾु जलसनि जुलूसनि में वञे थी। हारियुनि ऐं हारियाणियुनि जा जलसा जुलूस था थियनि त हीअ बि उन्हनि में धारियुनि मायुनि ऐं मर्दनि सां गॾु वञे थी। वॾी ॻाल्हि त पिण सूमार कामरेटी बि उन्हनि जलसनि में शामिलु हूंदो आहे। पिण त सफ़ा गैरत छॾे ढारी आहे। नौजवान धीउ खे हथ सां वठियो धारियनि मर्दनि अॻियां नारा हणंदो वते, हया ऐं शर्म बि का ॻाल्हि थींदी आहे। पर सूमार त समूरा लीका लताड़े वियो आहे। खेसि पंहिंजो न त बि बिरादर वारनि जी इज़त जो त ख़्यालु करणु खपे, पर हुन सफ़ा अखियूं पूरे छॾियूं आहिनि वग़ैरह। हू सोचींदी हुई त जेकॾहिं जलसनि ऐं जुलूसनि में पंहिंजे पीउ सां गॾिजी वञण जे करे फ़ातिमा ख़राबु छोकिरी थी सघे थी, त ॻोठ जूं त तक़रीबन सभु नंढियूं नेटियूं नौजवान कुंवारियूं ऐं पढ़ियल छोकिरियूं, अधूरट ऐं पकी उमिरि जूं औरतूं बि त धारियनि मर्दनि जे मौजूदगीअ में सारनि जे
वहेर जे आब थन ऐं वंगारुनि में, कमंद जे कटाइनि में, कणकुनि जे लाबारनि में पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़ सां गॾु हूंदियूं आहिनि, पोइ इहे ख़राबु नथियूं थियनि त रुॻो फ़ातिमा ख़राबु कीअं थी। उहे ऐं अहिड़ियूं ॿियूं ॻाल्हियूं हू रुॻो पाण पंहिंजे मुंहुं पई सोचींदी हुई, पर कंहिंखे कान ॿुधाईंदी हुई। हू जंहिंजो नालो सिंधू हो, तंहिंजी मौसूम दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश कर पई खणंदी हुई त कॾहिं जे वझ मिले त पोइ फ़ातिमा खां पुछे त तूं ख़राबु छो आहीं, मूंखे त ॾाढी वणंदी आहीं, पर अमां ऐं बाबा समेत सॼे ॻोठ जा माण्हू तोखे ख़राबु छो था चवनि। पर संदसि मासूम दिलि वांगुरु संदसि उहा मासूम ख़्वाहिश बि रुॻो हुन ताईं मौजूदु हुई। मानस ऐं पिणस जे डप खां हूअ कॾहिं बि फ़ातिमा खां उहो सुवालु पुछी कान सघी हुई। तोड़े जो केतिरा ई अहिड़ा मौक़ा मिलंदा हुआ जॾहिं फ़ातिमा सिंधूअ जे पासे मां अची लंघंदी हुई ऐं उते मौजूदु बि केरु कोन हूंदो। ईअं सिंधूअ खे सोचींदे सोचींदे मानस ऐं पिणस जन जो ॻोठ वारनि समेत फ़ातिमा खे ख़राबु चवंदे ऐं फ़ातिमा खे पिणस कामरेड सूमार समेत जलसनि जुलूसनि ऐं पार्टीअ जे कॉन्फ्रेंस में हिसो वठंदे वठंदे 4-5 साल अख छिंभ में गुज़री विया। पोइ ॿुधण में आयो त फ़ातिमा वकील थी वई आहे ऐं वरी नई सईं सुरबुर शुरू थी वई। अबा ॾिठव, सूमार कामरेटीअ जी धीउ बि वकील थी वई आहे। असां चयो कोन पिए त हू ख़राबु छोकिरी आहे। भला वकीलनि जो कमु त सॼो ॾींहुं धारनि मर्दनि सां हूंदो आहे। फ़रादी बि मर्द, जवाबदार बि मर्द, शाहिद बि मर्द, वकील बि मर्द, जज बि मर्द, कोर्ट जो समूरो अमलो, पटेवाले ऐं मुंशीअ समेत बि मर्द। अबा हाजूं ख़ाशियूं थियूं। असां त अॻ में ई पे दाऊं कयूं, पर असांजी ॿुधे केरु थो। हाणे ॾियो मुंहुं, हाणे सभिनी जा नक वढिबा। भला ख़राबु छोकिरियुनि जे मथे ते के सिंग थींदा आहिनि छा? ऐं सिंधू हैरत मां रुॻो माण्हुनि जूं ॻाल्हियूं पई ॿुधंदी हुई। फ़ातिमा खां संदसि ख़राबु हुजण वारो सुवालु पुछण वारी संदसि ख़्वाहिश ऐं तजसुस पंहिंजी जाइ ते बरक़रार हो। बल्कि ईअं खणी चइजे त रुॻो वधीक शिदत अख़्तियार कंदो पियो वियो। वक़्त सां गॾु 11-12 सालनि जी सिंधू मौसूम छोकिरी मां हाणे 16-17 सालनि जी नौजवान नींगर थी पई हुई। हाणे सिंधू बि घर जे ॿियनि भातियुनि सां गॾिजी वञी ॿार जो कमु करणु लॻी हुई। हाणे हुनखे बि माण्हुनि जे संदसि मुंहं में निहार में के नवां न्यापा महसूसु थियणु लॻा हुआ। हाणे सिंधूअ खे बि ॻाल्हाइणु अचणु लॻो हो। नंढपण वारो डपु ऐं रास आस्ते आस्ते ज़ाल थियणु लॻो। हाणे उहो लिक छिप में फ़ातिमा सां मिलणु लॻी हुई ऐं संदसि डिघियूं कचहरियूं थींदियूं हुयूं। हाणे जॾहिं बि किथे फ़ातिमा जे ख़राबु हुजण जो ज़िक्र निकिरंदो हो त सिंधू बि उन बहस में दिलचस्पी सां शरीक थींदी हुई ऐं फ़ातिमा छा में ख़राबु आहे जे बारे में अचे पचे करे सुवाल पुछंदी हुई, जिन जो कंहिं वटि बि को बरजस्तो जवाबु कोन हूंदो हो। रुॻो ॿुधल ऐं ॿुधायल बेबुनियाद इल्ज़ामनि, तोहमतुनि ऐं बहताननि खां सवाइ ॿियो कुझु बि कोन हूंदो हो। हिकिड़े भेरे शाम जो सिजु लहण महिल संदन घर संदसि चाचे ऐं 2 जवान सोटियूं ईअं थियण आयूं हुयूं। ॻाल्हियुनि तां ॻाल्हियूं कंदे अची फ़ातिमा ते पहुतो। सिंधूअ जी वॾी सोट ज़ेबूअ अखि सां अजीब क़िस्म जो इशारो कंदे चयो, आई उहा फ़ातिमा, अलाह शरण कंहिंखे अहिड़ी धीउ ॾे। सॼो ॾींहुं आहे जो शहर जे धारियुनि मर्दनि सां लुश कंदी घुमे। भला उहो बि कुंवारियुनि छोकिरियुनि जो शान चइबो। मोट में सिंधू पुछियसि त सोट ज़ेबी, फ़ातिमा अहिड़ो कहिड़ो ख़राबु कमु कयो आहे जो हुन छोकिरियुनि जे शान खे लॼायो आहे? उनखां वधीक ॿी बेहयाई कहिड़ी चइबी जो हू अलाए जे कहिड़नि माण्हुनि जा केस खणियो थाणनि, ऑफिसुनि ऐं कोर्टनि में अॻियां पोयां थींदी घुमे। भला उहो बि को शरीफ़ औरतुनि जो वड़ चइबो? ज़ेबीअ इंतिहाई हकारत सां वणायो। पर ज़ेबी, औरतूं त डॉक्टरियाणियूं बि हूंदियूं आहिनि, नर्सूं बि हूंदियूं आहिनि, बैंकुनि ऐं ऑफिसुनि में नौकरियूं बि कनि थियूं, पुलिस वारियूं बि आहिनि, मुख़्तलिफ़ NGOs में नौकरियूं कनि थियूं ऐं उन्हनि सभिनी जो वास्तो धारियल मर्द सां ई हूंदो आहे। पोइ जॾहिं उहे सभु ख़राबु कोन्हनि, तॾहिं रुॻो पंहिंजे ॻोठ मां ग़रीब मिसकिन माण्हूअ जी धीउ फ़ातिमा पढ़ी वकील थी आहे त उहा ख़राबु थी पई। इहा ॻाल्हि मूंखे त सम्झ में कान थी अचे। ॿी ॻाल्हि त अलाह साईं मथां ॾिसे पियो, हर कंहिंखे मरी जवाबु ॾियणो पवंदो। केतिरनि सालनि खां ॻोठ वारनि खां रुॻो इहो ॿुधंदा अचूं त फ़ातिमा ख़राबु आहे, फ़ातिमा ख़राबु आहे। पर हेसि ताईं किथे बि का बि फ़ातिमा जी किनी फिथी ॿुधण में त कान आई आहे।
उनजे भेट में अलाह वसाए जी धीउ नवाबी जेका पंहिंजे ई ॻोठ जी आहे नंढे सरियाल सलीम सां निकिरी वई हुई, जंहिंखे 20 ॾींहंनि खां पोइ वराए वठी आया हुआ। सात अॼु बि संदसि मासात नाथे सां रुॻो नाले में पढ़ियल आहे, पर अॼु बि नंढे सरियाल सलीम जी सुरीत थियो वेठी आहे, तंहिंखे त केर बि कोन थो ख़राबु चए। हूअ त कंधु मथे खणियो पई हले। अञा बि ॿी ॻाल्हि काल कोलोकी त ॻाल्हि आहे, पंहिंजे रब ॾिने जी धीउ शाहरुख़ खे ग़ुलाम सां झलियो हुओ, उहा बि त वॾो नको खणियो पई हले, उनखे त केर बि ख़राबु कोन थो चए। बाक़ी ॾोह रुॻो वीचारी फ़ातिमा, हर कंहिंजे वात में बसि इहा ई हिकिड़ी वाई आहे त फ़ातिमा ख़राबु आहे। फ़ातिमा छा में ख़राबु आहे सो केर बि कोन थो ॿुधाए। बाक़ी ठलू फ़ातिमा ख़राबु आहे, भेण मुंहिंजी भला तूं ई खणी ॿुधाए त तो फ़ातिमा में कहिड़ी ख़राबी ॾिठी आहे, पर तूं छा ॿुधाईंदीअं? तो त हिन जी का ख़राबी ॾिठी कोन्हे, तोखे त रुॻो ॿुधायो वियो आहे त फ़ातिमा ख़राबु आहे। तो त कॾहिं फ़ातिमा सां ॻाल्हायो ई कोन्हे, छो त उन सां ॻाल्हाइण जी बि असां सभिनी खे मना थियल आहे। पोइ तूं कीअं थी चवीं त फ़ातिमा ख़राबु आहे? सिंधुअ तफ़सील सां फ़ातिमा जे बचाव जो मौक़िफ़ रखियो। आई अम्मा तौबा कर माई, हीअ छोकिरी त मुर्गो फ़ातिमा खां बि 2 रतियूं कसर आहे, ॻाल्हाए त कीअं न पई वकील वांगुरु। कहिड़ो ज़मानो अची वियो आहे अम्मा, लाइ मुंहिंजी धीउ खे खणी माफ़ु कर, अम्मा लाइ मुंहिंजी धीउ खे खणी माफ़ु कर। असां तौबा कई, फ़ातिमा ख़राबु हुजे या सुठी, ॿुॾी वञी मरे, पाण को पिया हरू भरू वात विरांद करियूं। सिंधुअ जी चाचीअ खे सिंधुअ जे ॻाल्हाइण मां मज़ो न आयो, तंहिं करे उन मामले खे टाइण लाइ माज़रत कंदे ॻाल्हि खे खुटाइण जी कोशिशि कंदे चयो, पर सिंधुअ खे बि मस भुल मिलियो। हुन ॻाल्हि तां हथु न खयो ऐं इंतिहाई पंहिंजाइप सां ई नरम लहजे में खेनि सम्झाईंदे चयईं, चाची तूं मूंखे माउ बराबरि आहीं ऐं हीअ बि मुंहिंजूं भेनरूं आहिनि। न मूंखे को तकरार करिणो आहे, न ई मुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त अव्हां जी दिलि आज़ारी करियां, पर हिकिड़ी ॻाल्हि असां सभिनी खे सम्झणु ज़रूरी आहे त असां ई फ़ातिमा वारा सभु ग़रीब ऐं मिसकीन आहियूं। सॼो ॾींहुं था पोरियो करियूं तॾहिं थो अबरो सबरो गिरह मिले, सो बि कंहिंखे मिले थो, कंहिंखे उहो बि कोन थो मिले। एबनि खां आजो रुॻो अलाह साईं आहे, बंदो गंदो आहे, उन में हज़ारे एब थियनि था। इहे एब सभिनी माण्हुनि में आहिनि, वॾनि माण्हुनि में बि त नंढनि माण्हुनि में बि, अमीर माण्हुनि में बि त ग़रीब माण्हुनि में बि। ग़रीब में एब घणा, पोइ भली खणी ग़रीब में एब थोरा ई हुजनि पर पधर थियो पवनि, ऐं अमीरनि जा घणा एब बि पैसो लिकाए थो छॾे। तंहिं करे ॻणप में रुॻो ग़रीबनि जा एब हूंदा आहिनि, सो बदनाम बि रुॻो ग़रीब थींदा आहिनि। बाक़ी जेके माड़ियूं थियूं टिमनि से कंहिंखे बि ॾिसण में कोन थियूं अचनि। मुंहिंजे चवण जो मक़सदु हीअ आहे त फ़ातिमा ग़रीब ऐं मिसकीन सूमार काम रेटीअ जी धीउ आहे, जेको सॼो ॾींहुं थो मज़ूरी करे तॾहिं थो गिरह मिलेसि। थियणु त हीअं खपंदो हो त पाण वांगुरु सूमार जी धीउ फ़ातिमा बि ॿनी ॿारे जो कमु करे हा, माल जो गाहु करे हा, भूसा थफे हा, त फ़ातिमा भली हुजे हा। पर उनजे बदिरां सूमार हिनखे स्कूल में विहारियो ऐं पढ़ायो आहे त फ़ातिमा ख़राबु थी पई आहे। सो बि अॼु खां न, पहिरें ॾींहं खां जॾहिं अञा 4-5 सालनि जी हुई, पहिरें क्लास में दाख़िल हुई, त उहा 4-5 सालनि जी मासूम ॿाड़ी ख़राबु थी पई हुई। वरी अंग्रेज़ी पढ़णु वेठी त वधीक ख़राबु थी पई, ऐं जॾहिं कॉलेज में पहुती तॾहिं त हेकारी बिना ख़राबु थी वई, ऐं हाणे जॾहिं उन्हनि समूरियुनि ख़राबियुनि जे बावजूद बि वकील थी वई आहे, तॾहिं त सभु लीका लताड़े छे करे छॾियो अथसि। सॼे जग जहान जूं ख़राबियूं अची मंझंदि गॾु थियूं आहिनि, छाकाणि त हू ॿियनि अमीरनि जे औलाद वकीलनि सां गॾिजो कुर्सीअ ते वेठी आहे। उनखां वधीक बाक़ी ॿी कहिड़ी ख़राबी रहियल आहे, छो त लिखणु पढ़णु, डॉक्टर, इंजीनियर, उस्ताद, प्रोफेसर, वकील ऐं कारखानेदार थियनि त रुॻो पैसे वारनि जो कमु आहे। ग़रीबनि जो छा वञे पढ़ण लिखण में? तंहिं करे ॻाल्हि खे सम्झूं त असुल में ग़रीब जे ॿार जो पढ़ण ई वॾे में वॾी ख़राबी आहे। अमीरनि जी नज़र में ॼाण हासिलु करणु, दुनिया जहान में थिए ऐं थींदीअ खे सम्झणु, साइंसी तरक़ी खे सम्झणु, परमार लुटेरनि, फ़ौरुन ऐं इंतिहा पसंद दहशतगर्दनि जे साज़िशुनि खे सम्झणी वॾे में वॾी ख़राबी आहे। ऐं प्रोपेगेंडा आहिस्ते आहिस्ते असां ग़रीबनि जे ज़हननि में मानीअ जे गिरह सां गॾु असांखे खाराई थी वञे, ऐं असीं चांहि जे चुस्कीअ वांगुरु मज़े सां पी वेंदा आहियूं ऐं मोट में दोल वांगुरु पिया वॼंदा आहियूं त फ़ातिमा ख़राबु छोकिरी आहे, फ़ातिमा ख़राबु छोकिरी आहे। पर छोकिरी, तूं त पढ़ियल बि कोन आहीं, पोइ तोखे हिननि ॻाल्हियुनि जी ख़बर पई कीअं?
तो त असांजो दिमाग़ ई फेरे छॾियो आहे। असांजूं त वायूं ई बताल थी वियूं आहिनि। सची सची ॿुधाए सिंधू, किथे तूं बि फातिमा जे चकर में चाचीअ पंहिंजी ॻाल्हि हेरत वचा अध में छॾे ॾिनी। हा चाची, तुंहिंजो अंदाज़ो सही आहे। मूं इहे सभु ॻाल्हियूं फातिमा खां ई सिखियूं आहिनि। हू मुंहिंजे साह सदिको कंदड़ बहितरीनु साहेड़ी आहे। फातिमा वकील थी वञण खां पोइ बि ॿनीअ ते अची गाह कंदे मूंसां गॾु ॿनीअ ते मिटीअ में वेंदी आहे ऐं मुंहिंजे मुंहं तां वहंदड़ पघर जे फुड़नि खे पंहिंजे रुमाल सां उॻंदी आहे। मूंखे दुनिया जहान जूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी आहे। मूंखे ॻाल्हाइणु सेखारींदी आहे। मर्दनि जे हरीस निगाहुनि ऐं संदसि खोटनि दिलनि जी साज़िशुनि खां बाख़बर कंदी आहे ऐं मर्दनि जे सुठाइनि खां बि वाक़ुफ़ु कंदी आहे। पाण खे, पंहिंजे घर ऐं कुटुंब खे बहितर बनाइण जा ॾस पता ॿुधाईंदी आहे। तालीम पिराइणु, सियासत में हिसो वठण मां थींदड़ फ़ाइदा ॿुधाईंदी आहे ऐं ओड़े पाड़े में सुहिणे सलूक सां उथण वेहण जा तरीक़ा पिणु ॾसींदी आहे। ऐं चाची, हाणे त आउं बि का नंढड़े ॿार कान रही आहियां। पाव अटे जो खावां थी ऐं घणो कुझु सम्झां थी, पर मूंखे त अॼु ॾींहं ताईं फातिमा में का बि ख़राबी ॾिसण में कान आई आहे। तोड़े जो जीअं आउं सम्झ भरी थी आहियां, तॾहिं खां वठी ॻोठ वारनि मर्दनि तोड़े औरतुनि खां ॿुधंदी पई अचां त फातिमा ख़राबु आहे ऐं घर वारनि तरफ़ां हमेशह मना ॿुधंदी पई अचां त फातिमा सां न ॻाल्हायो, हूअ ख़राबु आहे। पर उन मना ऐं पाबंदी जे बावजूदि बि मूं लिक छुप में उन सां वास्तो रखियो ऐं अञा ताईं असांजो भेनरुनि खां वधीक कुर्ब ऐं प्यार वारो तालुक़ु हलंदो पियो अचे। हींअर आउं जेको कुझु अव्हां सां ॻाल्हायां पई, उहो सभु कुझु मूं फातिमा खां सिखियो आहे। चाची, तूं मुंहिंजी माउ जी जाइ ते आहीं। ही ॿई मुंहिंजूं भेनरूं। आउं चाहियां थी त जीअं मूं पंहिंजी सॻी माउ ऐं भेनरुनि खे इहे ॻाल्हियूं सम्झाए फातिमा खे ख़राबु सम्झण वारे दुश्मन जी साज़ तां हथु खणाए छॾियो आहे, तीअं अव्हां पिणु असुलु ॻाल्हियुनि खे सम्झो ऐं असांजे असुलु दुश्मननि ऐं तालीम जे वेरनि खे सुञाणो ऐं साज़िशुनि, अटकलुनि ऐं चालुनि खे सम्झो त जीअं असीं हाणे घणो वक़्तु संदन हथियार थी पंहिंजो पाण ते इस्तेमालु न थियूं। सिंधू यक साई में सभु ॻाल्हियूं चई छॾियूं। ऐं अदी, तो त असांजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि। हेसि ताईं असीं त जहिड़ो कर निंड में सुतल हुयोसीं, जहिड़ो कर निंड मां जागियूं ई अॼु आहियूं। पर तो हेतिरा ॾींहं इहे ॻाल्हियूं असांखां लिकाए छो रखियूं हुयूं? ज़ेबी हुजत मां सिंधूअ ते कावड़ जंदे चयो, हा ज़ेबी, मूंखां बराबरि देरि थी आहे, पर आउं मुनासिबु मौक़े जी ताड़ में हुयुसि। अॼु जीअं ई अव्हां भुल ॾिनो त पंहिंजी दिलि जी ॻाल्हि अव्हां सां करे वेठुसि। हूअं बि थोरो एहतियात करिणो थो पए। उबराई कबी त ॻाल्हि हर कंहिंजे वात अची वेंदी ऐं पोइ दुश्मननि खे बि वझु मिली वेंदो ऐं हू फातिमा वांगुरु मूंखे या ॿियनि सहेलियुनि खे बि ख़राबु कंदे देरि कोन कंदा। ऐं अव्हां खे बि गुज़ारिश कंदुसि, हीअ ॻाल्हि सवाइ भरवसे वारनि भेनरुनि जे हर कंहिं सां खुलेआम न कजो। बिल्कुलु आस्ते आस्ते पंहिंजे जेॾिड़ियुनि, फज़ीलत भरियुनि पाड़े वारनि ऐं सम्झ भरियुनि माउरुनि ऐं भेनरुनि खे सम्झाइबो, जीअं हू पंहिंजे घर में मौजूदु ॿारनि खे स्कूल में मोकिलण लाइ राज़ी थियनि ऐं पोइ पंहिंजे मर्दनि खे ॿारनि जी पढ़ाइण लाइ राज़ी कनि। छाकाणि त इहा दुनिया जी मञियल हक़ीक़त आहे त तालीम ऐं ॼाण इंसान जी भलाई, सुख ऐं सलामतीअ जो बहितरीनु ज़रियो आहे। सिंधूअ ज़ेबूअ खे ताक़ीद कंदे चयो, तूं फ़िक्रु न कर सिंधू धीउ, असीं सभई अव्हां सां गॾु आहियूं। हाणे फातिमा अकेली न आहे, असीं बि साणसि गॾु आहियूं। ॾाढी कुर्ब मां चयो ऐं ईअं हिन जी उहा कचहरी ख़तमु थी वई। 5 महीननि खां पोइ उन साॻी सूमार कामरेटी ऐं संदसि धीउ फातिमा वारनि जी यानी सिंधू वारनि जे ॻोठ में प्राइमरी स्कूल जे अॻियां खुलियल मैदान में पिंडाल लॻल हो, जंहिंमें उन ॻोठ ऐं वेझड़ाईअ जे भर पासे जे ॻोठनि जो ॻच जेतिरियूं औरतूं, नौजवान छोकिरियूं, नंढा छोकिरा छोकिरियूं, नंढा ॿार बि मौजूदु हुआ। सिंधूअ जी माउ, चाची ऐं संदसि भेनरूं, सोटियूं, मासातियूं, ॿियूं नौजवान छोकिरियूं रज़ाकार तौरु समूरे प्रोग्राम जो बंदोबस्तु ऐं निगरानी करे रहियूं। स्टेज ते सूमार कामरेड सां गॾु मर्द ऐं औरत वकीलनि जो ॿाहिरां आयल पैनल वेठो हो, जेकी ख़ासि तौरु फातिमा ऐं सिंधू तरफ़ां तरतीब ॾिनल हिन तालीमी सेमिनार में शिरकत करण लाइ हैदराबाद खां आया हुआ। डाइस ते ॻोठ जे नंढे हूंदे खां वठी मशहूरु थियल ख़राबु छोकिरी साम्हूं वेठल सिंधियाणियुनि सां मुख़ातिब हुई। मुंहिंजूं माइरूं, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजा बाबा, मुंहिंजा वकील भाइर ऐं भेनरूं, मुंहिंजा नंढड़ा अदड़ा ऐं अदड़ियूं, छा हाल ख़ुशि हुजो। मूंखे अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे जो अॼु आउं असांजे ॻोठ ऐं भर पासे वारनि ॻोठनि जे ॻच जेतिरनि औरतुनि ऐं नौजवान छोकिरियुनि सां ॻाल्हाए रही आहियां।
सच पुछो त आउं नंढे हूंदे खां वठी अॼु ॾींहं ताईं अव्हां सां ॻाल्हाइण लाइ सिकंदी हुयसि ऐं ढकूं ॾेई रोअंदी हुअसि। पर मुंहिंजे स्कूल में पढ़णु वञण जे ख़िलाफ़ु ॼाणे वाणे अहिड़ो ख़ौफ़नाक ऐं ख़तरनाक माहौल जोड़ियो वियो हो ऐं मूं ते बालकपण में ई ख़राबु छोकिरीअ जा हथ ठोकियल इल्ज़ाम हणी मूंसां ॻाल्हाइण ते पाबंदी विधी वई हुई। मुंहिंजो कहिड़ो ॾोह हो, आउं छो ख़राबु हुयसि? ओॾीमहिल त मूंखे ॾोह ऐं सवाबु सुठे ख़राब जी बि का ख़बर कान हुई। आउं त ओॾीमहिल फ़िक़त 4-5 सालनि जी मासूम ॿारड़ी हुयसि, पर पोइ बि मूं ते अजाया सजाया इल्ज़ाम बोतान हणी मूंखे अछूतनि वांगुरु तड़ियो वियो। इहो फ़िक़त उन करे कयो वियो जो आउं हिकिड़े ग़रीब ऐं मिसकीन पोयत ऐं सियासी कारकुन कामरेड सूमार जी थी हुअसि। मुंहिंजो बाबा हारी कमेटी जो कारकुन हो ऐं अञा बि आहे। हारियुनि जे उन जमायत पंहिंजे कारकुननि खे सेखारियो हो त पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। जीअं त आउं बाबा जो अकेलो ई औलाद आहियां, तंहिं करे हिन मूंखे स्कूल में विहारियो। तंहिंखां पोइ बाबा बि ख़राबु माण्हू थियो ऐं आउं बि ख़राबु छोकिरी थी पियसि। पर अॼु मूंखे उन ख़राबु बाबा ते लख भेरा फ़ख़्रु आहे, जंहिं सॼे तरह ऐं आसपास जा मेणा ऐं ताना सही बि मूंखे तालीम ॾियारी इंसान बणाइण जी कोशिशि कई। अॼु आउं ऐं मुंहिंजो वकील साथियाणियूं ऐं साथी अव्हां जे अॻियां ॻाट ऊचो करे चई सघूं था त न तालीम हासिलु करणु ख़राबु आहे, न ई तालीम हासिलु करण वारा ख़राबु आहिनि। ख़राबु इहे आहिनि जेके असां ग़रीब मिसकीन पोरियत माण्हुनि खे तालीम पिराइण खां रोकनि था, जेकी असीं हमेशह लाइ जीअं असीं हमेशह लाइ ॼट ऐं जाइल हुजूं। उहे असांजे हुन जाल जो फ़ाइदो वठी असांजी समूरी कमाई हड़प करे सघनि ऐं असांखे ग़ुलाम रखी सघनि। जेकॾहिं तालीम हासिलु करणु ख़राबु हुजे हा त हू पाण छो पंहिंजनि पुटनि ऐं धीअरुनि खे पढ़ाए डॉक्टर इंजीनियर बणाइनि हा। उन मां साबित थिए थो त इहे समूरियूं अटकलूं ऐं साज़िशूं रुॻो असां मिसकीननि ख़िलाफ़ु इस्तेमालु कयूं वञनि थियूं। तंहिं करे मुंहिंजी अव्हां समूरनि माइरुनि ऐं भेनरुनि खे जेकी हिते मौजूदु आहियो ऐं जेकी पुठियां घरनि में मौजूदु आहियो, निमाणी गुज़ारिश आहे त अव्हां पंहिंजी अखियूं खोलियो। सुठो ख़राबु पधिरे पटु पियो आहे। अव्हां पंहिंजे असली दुश्मननि ऐं वेरनि खे सुञाणो, संदसि अटकलुनि ऐं साज़िशुनि खे सम्झो। पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलियो त जीअं असां समूरनि जो आईंदो रोशन थी सघे ऐं असां मेट मुहबत कुर्ब प्यार ऐं सुख सलामती वारो मुआशिरो अॾण में पंहिंजो किरदारु अदा करे सघूं ऐं पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजाइप सां रही सघूं। आख़िर में आउं हिन हेॾे सारे प्रोग्राम खे तरतीब ॾियण, उनखे कामयाबी सां हमकिनार करण में पंहिंजी हिकिड़ी अहिड़ी लिकल सहेली जी थोराई थी आहियां, जेका हिन हेॾी सारी पाबंदियुनि वारे सफ़र में लिक छिप में मूंसां मिलंदी हुई, कचहरियूं कंदी हुई, मूंखां सिखंदी हुई, मूं समेत ॿियनि भेनरुनि खे बि सेखारींदी हुई ऐं हींअर बि हिन समूरे बंदोबस्तु करण जो सहरो संदसि सिर ते आहे ऐं उहा आहे सिंधु। आउं खेसि गुज़ारिश कंदुसि त हू अव्हां जे साम्हूं अचे, अव्हां सां ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए, जंहिंखां पोइ आयल महिमान ॻाल्हाईंदा। अव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं जेॾीमहिल सिंधु डाइस वटि पहुती अची बीठी तॾहिं संदसि अखियुनि मां लुड़क लड़ी पिया हुआ ऐं यकीन इहे ख़ुशीअ जा ॻोढ़ हुआ जेके बेइख़्तियार निकिरी आया हुआ। परवेज़ जी हीअ कहाणी 12 जनवरी 2017 ते लिखियलु आहे, जेका संदसि किताब मूंखे छो कढियो वियो कहाणी जे किताब में पिणु शामिलु